अस्सलाम वालेकुम। सन टीवी न्यूज़ में भलीकार अशफाक अहमद। हेडलाइंस हमारी खबरों की शुरुआत हम खबर से कंदासीं तो वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त खैबर पख्तूनख्वा में PTI 10 वरनि खां हुकूमत में आहे। संदसि चवणु हो त KP हुकूमत के 2010 खां 2023 ताईं 417 अरब रुपया ॾिना विया आहिनि। वज़ीर आज़म जो चवणु हो त NFC अवार्ड जी मद में ॾिनल 417 अरब रुपया किथे इस्तेमाल थिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त NFC तहत एतिरी वॾी रक़म ॿिए कंहिं सूबे खे नाहे मिली। संदसि चवणु हो त दहशतगर्दी ख़िलाफ़ पूरी क़ौम इदारा मुतहद आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त पूरी क़ौम दहशतगर्दी जे खात्मे लाइ बहादुर फोर्सिस सां गॾु आहे। वज़ीर आज़म जो चवणु हो त सवाल उहो आहे त दहशतगर्दनि खे ॿीहर वापसि किहांदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त खैबर पख्तूनख्वा जी अवाम जूं कुर्बानियूं हमेशा यादि रखियूं वेंदियूं। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त खैबर पख्तूनख्वा में PTI 10 वरनि खां हुकूमत में आहे। संदसि चवणु हो त KP हुकूमत के 2010 खां 2023 ताईं 417 अरब रुपया ॾिना विया आहिनि। वज़ीर आज़म जो चवणु हो त NFC अवार्ड जी मद में ॾिनल 417 अरब रुपया किथे इस्तेमाल थिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त NFC तहत एतिरी वॾी रक़म ॿिए कंहिं सूबे खे नाहे मिली। संदसि चवणु हो त दहशतगर्दी ख़िलाफ़ पूरी क़ौम इदारा मुतहद आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त पूरी क़ौम दहशतगर्दी जे खात्मे लाइ बहादुर फोर्सिस सां गॾु आहे। वज़ीर आज़म जो चवणु हो त सवाल इहो आहे त दहशतगर्दनि खे ॿीहर वापसि किहांदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त खैबर पख्तूनख्वा जी अवाम जूं कुर्बानियूं हमेशा यादि रखियूं वेंदियूं। हीअ हम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त खैबर पख्तूनख्वा में PTI 10 वरनि खां हुकूमत में आहे। संदसि चवणु हो त KP हुकूमत के 2010 खां 2023 ताईं 417 अरब रुपया ॾिना विया आहिनि। वज़ीर आज़म जो चवणु हो त NFC अवार्ड जी मद में ॾिनल 417 अरब रुपया किथे इस्तेमाल थिया। संदसि चवणु हो त दहशतगर्दी ख़िलाफ़ पूरी क़ौम इदारा मुतहद आहिनि। वज़ीर आज़म जो चवणु हो त सवाल इहो आहे त दहशतगर्दनि खे ॿीहर वापसि किहांदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त खैबर पख्तूनख्वा जी अवाम जूं कुर्बानियूं हमेशा यादि रखियूं वेंदियूं।